अस्सलाम वालेकुम गाइस, वेलकम टू माय न्यू व्लॉग। अज पाड़े में शादी है, शादी कंजी मां तक न बुधायूं ता पाण व्लॉग में ॾिसिजो तो आखिर में त घोट केड़ो है। असां शादी लाइ कॾी थी लोड़े मरी वेंदासीं पराई शादी में। त मां वञी रहियो आहियां पंहिंजे दोस्तनि सां गॾु शादी जे कमकार ते। त दुआ कयो जल्दी असांजी बि शादी थिए, न त पराई शादी लोड़े मरी वेंदासीं। ही आहे शादी जो इंतज़ाम ही लॻो पियो आहे बत बिरादर घोट में जेको आहे सो माण्हू मानी तयारु कंदा पिया, ही कमकार कंदा पिया। वधीक व्लॉग में तव्हां ॾिसो, लाइक शेयर लाज़मी कंदा, न कंदा त तव्हांजी शादी न थींदी। सो फाइनली दोस्त ही पिंडाल तैयार थी रहियो आहे। ही हली जेको आहे सो बिरादर लाइ तैयार थी रहियो आहे ऐं शाम जो 3 बजे खां पोइ वठी 12 माण्हुनि लाइ तैयार थींदो। मां उहो सभु कुझु अव्हांखे हिन व्लॉग में ज़रूरु ॾेखारींदुमि। हीअ अॼु आई ड्रोन कैमरा जेके असांजे ॻोठ में फस्ट टाइम आई। हिन घोट जी शादी ते घोट तव्हां पाण ॾिसिजो अॻे हिन वीडियो में। घोट त ॾिठो पर अव्हांखे घोट जो नालो वालो ख़बर न हूंदी त मां ॿुधायां अव्हांखे। हिन घोट जो नालो आहे अब्दुल शकूर, जेको असांजो पहिरियों दोस्त आहे। सो मां हिनखे ॾींदुमि जेको आहे सो असांजे बत बिरादर में जेको सिस्टम हूंदो आहे सो उहो ॾिनोसीं, हार सलामी वग़ैरह। त मां पंहिंजे दोस्तनि सां मुलाक़ात कमकार करणु ऐं हिन जो भाउ अब्दुल मजीद सुमरो जेको हिन सां गॾु हो हेल्पर में। ऐं मां पंहिंजे दोस्तनि सां मुलाक़ात कई, मां हल यार हाणे कमकार कयूं। पोइ हीअ आहे जेको आहे सो बिरादर, हाली फ़िलहाल बिरादर खे जेको आहे सो मानी खाराईंदासीं ऐं शाम 3 बजे खां पोइ वरी 12 माण्हुनि खे असां मानी वग़ैरह खाराईंदासीं। फाइनली दोस्त असां कमकार खां फारिग थी त मां चयमि यार मां ई मानी खां ऐं मां मुंहिंजो दोस्त यासिर जेको आहे असां मानी खाई रहियासीं। तमामु बहितरीनु मानी में मज़ो हो। मूंखे दिलि में बसि हिकु ॻाल्हि, हिकु अरमान वेही रहियो त असांजी शादी अलाए कॾहिं थींदी। पराई शादी ते केसि ताईं असां लोड़ींदासीं। पोइ मुंहिंजो सोट आहियो, मां चयो दोस्त वीडियो थो घुराई, हिकु बूटी थो खणाई। दोस्त ई हिन चयो त यार ख़ैरु आहे, मां तुंहिंजा वीडियो शौक़ु सां ॾिसंदो आहियां। मुंहिंजो सोट कंदार आहे शौक़त। दोस्त सां मिली मज़ाक मस्ती कई थी। सो मां हिन महिल वञा थो पियो जेको आहे सो पार्टी टाइम लाइ तयारु थी मां पंहिंजे घरां निकितो आहियां। दोस्तो दुआ कयो त असांजी पार्टी वॾी हिते मुंहिंजी शादी जी। ऐं दोस्त हीअं इहो जेको असां निज़ाम ठाहियो आहे, हीअ असां ठाहियो आहे ख़ासि महिमान लाइ। हिते वेंदो घोट ऐं हिन खां अलावा हिते वेंदा मुंहिंजा दोस्त वग़ैरह। सो फाइनली दोस्त असां जेको आहे सो ही जेके बि माण्हू वेठा आहिनि ही सभु कमकार ते हूंदा। सो आउं बि हिते कमकार ते हूंदुमि। वधीक व्लॉग्स ॾिसण लाइ मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कंदा।